अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। क्यों न हो मुमताज़ इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज़ इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अज 18 फरवरी सन 2025 अंगारे वारे दिहाड़े थी मदरसा फैजुल कुरान वल हदीस मितलागोट लकंबर शरीफ बिरादर अजीज हजरत मौलाना साइंस कारी अब्दुल हकीम अब्बासी साहब हफिज़ल्लाह ताला इन मितल जे गोठ में मदरसा फैजुल कुरान वल हदीस जे नाले सां बुनियाद रखियो। मितला बिरादरी प्लाट जी कुर्बानी कई। मस्जिद जो प्लाट अब्दुल कादिर साहब बिलखुसूस हजरत मौलाना सैयद अब्दुल हकीम अब्बासी साहब जी मेहनतुन सां
अल्हम्दुलिल्लाह थोड़े वक्त में वॾी तालीमी तरक्की नज़र पई अचे। अॼु न मदरसे मां नओ निहाल मासूम बचड़ा हर साल जियां हिन साल भी उन्हनि जे मतड़नि ते आलमन सगोरन दिस्तार बंदी रूमाल जा पटका पाराया मेतलन जे गोठ में अचण वारो ये कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज। सुभान अल्लाह तोरो ॾाढा अल्लाह ताला जे घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर में अल्लाह एड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। असां दुआ था कयूं अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि जे बचड़नि खे कुरान जो हाफिज़ ऐं आलिम बनाए। ये कुरान मामूली किताब न है, ये रत जा दरिया पार कंदे 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 अची मेतलन जी गोठ में पहुतो। हिन कुरान ते कूंदर कुसजी विया। दोस्तों बुजुर्गो भाइरो हिन सजी दुनिया जो बकाव कुरान जेसी ताईं कुरान आहे त क़यामत न ईंदी। हवाले तवज्जो जेसी ताईं कुरान आहे त क़यामत न ईंदी ऐं जेसी ताईं हे दीन जा इदारा आहिनि त कुरान न वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेसी ताईं कुरान आहे त क़यामत न ईंदी ऐं जेसी ताईं मदरसा ऐं मस्जिदूं आहिनि त कुरान बि न वेंदो ऐं जेसी ताईं सखी आहिनि पंहिंजे माल जी ज़कात खैरात सदका त कढी मदरसनि में ॾींदा तेसी ताईं मदरसा भी बरक़रार रहंदा। माना हिन मदरसनि जो बरक़रार सखी जी सखावत हिन कुरान जो बरक़रार रहण मदरसा ऐं मदरसनि जो बरक़रार रहण कुरान जो बरक़रार रहना ऐं कुरान जो बरक़रार रहण इन दुनिया जो बकाव आहे। तंहिंजे करे अल्लाह जंहिंजे मथां राज़ी थींदो आहे रब उनखे इहा कुरान ऐं दीन ऐं इस्लाम जी सम्झ ॾींदो। असांखे त मुफ़्त में मिलियो क़दुरु कोन्हे। दोस्तों शाबान मुअज़्ज़म जो महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो रजब अल्लाह जो महीनो हो शाबान मदीने जे मीर जो महीनो ऐं रमज़ान असां जो महीनो उम्मत असां रखियो आहे अमल खे रमज़ान में से रमज़ान अचे पोइ तौबा कंदासीं से रमज़ान अचे पोइ दुरूद पढ़ंदासीं ज़िक्र कंदासीं से रमज़ान में या ॿ टे ॾींहं आहिनि न बाबा ईअं न आहे। ॾींहनि कल हिकु कल ॾींहनि टे हिकु कल ॿियो अॼु टियों सुभाणे। अब जागो था शाम जो टाइम आहे जलसे जी भी पिछाड़ी आहे ॾींहं जी भी पछाड़ी आहे। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सभिनी जी पछाड़ी चङी करे। थोरो आमीन ॾाढा चओ थोरो मोहब्बत सां वेहो सॼी ॾींहं थकल आहो मां बि थकल आहियां छो त इंसान जे कामयाबीअ जो दारो मदार पछाड़ी ते मन काल ला इलाहा इल्लल्लाह आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह। मदीने वाले से फरमाया जो आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मुवैदो तो आई तौहीद सरता मरण माल ते ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह से फरमाया सिधो सो जन्नत में हलियो। यो कलमो असा के मरण माल नसीब किए थे जने असा जी
ट्रेनिंग होंदी रोज कलमो पढ़ंदा से घट में घट रोज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 100 दफा पढ़ंदो न ताजी ज़बान हिलल होंदी वो मरण माल सकरात जी बेहोशी वरी करे होश आयो तो वो कलमो आयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के साह निकली विस बेड़ा ही पार थी हां बुधो अमल के सुभाणे न रख एक कल भी हो जो सुभाणे कल वारो गुजरियो अज वारो असांजी जिंदगी में आयल सुभाणे के यकीन आए जेरा रहंदा से गालायो था न केड़ी खबर सही तंजे करे अजो को डी असा के आयो हथ में अज असा दुरूद पढ़ो ए मदीने जे मीर जो महीनो रजब गुजरियो शाबान हले वतो रमजान मथवा अजो 18 तारीख 19 तारीख शाबान जी बाकी 11 ॾींहं अज गोटी पान के नमाज ते हेरा जिक्र ते हेरा मस्जिद में पान के अचण ते हेरा जेकॾहिं तुझी कोशिश ही आहे त मां पान के हेराया मस्जिद में नमाज ते रोज़न ते मूंखे रमज़ान नसीब थे छो त रमज़ान वॾी बरकत वारो महीनो रमज़ान वॾी बरकत वारो नफल पढ़ो तो फर्ज़ जो सवाब फर्ज़ पढ़ो तो ॻाल्हाइणो था हे ॿुधी ॿुधी भाई मौलवी थी वियो अब आप फर्ज़ पढ़ो तो 70 फर्ज़ जो सवाब सुभान अल्लाह था चो अल्लाह के असां के बख्शण जो इरादो रब न बख्शे हाँ रमजान जो महीनो ॾे न सजे साल में सजे रोज नमाज़ों घणी वन अब ॻाल्हायो 5 10 50 50 3 50 15 150 सजे महीने में घणी वन 150 नमाज़ों अब घणियूं साल जो घणी थियूं महीने में 150 1800 सजे साल जा फर्ज इते हिकड़े ॾींहं में हिकड़ो फर्ज पढ़ त 70 फर्ज जो सवाब ऐं पढ़ सता ॻाल्हायो 35 350 हिकड़े ॾींहं जे फर्ज़न जो सवाब आहे हाणे अंदाज़ो लॻायो तव्हां अचे पियो रमज़ान तैयारी कयो ये महीनो मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो आहे दुरूद पढ़ो आशिक तहां असां इश्क जी दावा कई आहे दुरूद जेतिरो घणो पढ़ंदो कम जे ॾियारे मिठड़े मोहम्मद करीम जी शफ़ाअत बि थींदी हा सॼी काइनात दुरूद पढ़ंदी आहे माण्हू चवंदा आहिनि साईं हे देवबंदी दुरूद न पढ़ंदा सलात न पढ़ंदा अब चवंदा आहिनि न असांजे सलात न पढ़ंदा अब सलात छो न पढ़ंदासीं सलात पढ़ण सवाब आहे असांजो त ईमान आहे असांजो त ईमान आहे त असांजो मिठो मोहम्मद पंहिंजे कब्र में चेरो अल्लाह तोखे मक्को मदीनो घुमाए आमीन चओ हा उते वञी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं अदब जात बदी करे चो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह उलमा जो पंजो अकीदो असां जो साईं पंहिंजी कब्र में ज़िंदा असां जो साईं सलातो सलाम पढ़ो त ॿुधे थो आशिक़न खे जवाब ॾे थो हुज़ूर जे मथां दुरूद पढ़ण वॾो सवाब हिकु दफ़ो पढ़ो 10 दफ़ा रहमत 10 दफ़ा पढ़ो 100 दफ़ा रहमत खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर आमिना जे लैलो
इमामुल अंबिया पंहिंजे सहाबा सां गॾु पिया वञनि हलंदे हलंदे साहब ने जो या रसूल अल्लाह साईं असांखे ॾाढी बुख लॻी आहे पाण फरमायो पुरो सामान रखो दस्तरखानो खणी अचो दस्तरखानो अची वियो पाण फरमाए जेका चए वटि मानी आहे खणी अचो उहा तुमानी खणी आयो छोटो ऐसो खणी आयो भाॼी कोन हुई साहबा मानी सासा खाइनि एतिरे में देर न थी हिकिड़ो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कल्लम बार जे भरसां बीह करे चवे तो मुंहिंजा साईं पंहिंजे साहबा खे दो भाॼी लाइ त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त उन जबल जे अंदरि वॾी ख़ार हवा जो कोई माण्हू हले मां ॾसां त सोना उन ख़ार जे अंदरि वॾी माखी वेठी आहे सोना माखी लाइ जे करे माखीअ सां मानी खाई छॾियो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अजमत सहाबा शान अहल बैत मानी खाधी था ॻाल्हायूं न था सही आहे न थोरी अध पूरी सभिनी खे डरो थियो आहे पोइ जवाब ईंदा जो ॼण 3 ॾींहंनि जा बुखाए लाहियो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद कादाली लांती रंते कादाली सुवरते सहाबा दे दुश्मन ते हुजूर फरमायो आए अली मुझो अली किथे आ साहबा बेटा केड़ो अली जो मदीने जे मीर जो बरादर अली हसन हुसैन जो बाबू अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली चो अली अली असां सां त ना का हिकड़ा त नबी खे नथा मञनि ॿिया था चवनि मुला अलीअ खे न मञींदा अथई टियों वरी उथदी चइबा अहिड़ा कटलूअनि जो पीरनि खे मञनि ई नथा अरे बाक़ी कंहिंखे था मञूं चरिया ॼट पीरनि खे फ़कीरनि खे बुज़ुर्गनि खे वलियनि खे इमामनि खे नबीअ खे मिठे मोहम्मद साईं जे जुती मुबारक जे गुस्ताख खे उलमा देवबंद चवंदी आहे त इहो काफ़िर आहे जेको मदीने जे मीर जे जुती मुबारक जो गुस्ताख आहे उहो लानती आहे हे क़ुरान हथ में आहे मञींदा सभ खे हो पर दुख ऐं सुख में घुरंदा हिक रब खां थोरो ॾाढे त सुभाणे अल्लाह चओ थोरो थोरो इश्क जो मुज़ाहिरो त कयो नबी साईं फरमायो अली हे माखी जो मको ॾिसेंदो न साईं पाण वरण ते चढ़ ए वञी कढ हज़रत अली साईं फरमाए थो माखी जो मको अॻे हलियो वञी ॿियनि मखनि खे मिठे मोहम्मद जो नापो पहुचाए साईं जा साहबा वेठा आहिनि वीचारनि मानी कान्हे मानी आहे भाॼी कान्हे उथो समूरा उॾाणा हलिया हज़रत अली साईं फरमाए हेॾी माखी मां लाए आयुमि साहबा माखीअ सां मानी खाधी मानी खाई वेठासीं साॻो मखो आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे भरसां बीह करे अरबी ज़बान में मुझे साईं सां ॻाल्हाए पियो सहाबा चयो या रसूल अल्लाह अॻ में आयो त हलो माखी ॾसियाव हाणे छा चई वियो हुज़ूर फरमायो हाणे अजीब ॻाल्हि ॿुधाए वियो साईं कहिड़ी साईं फरमायो माखीअ जे मखे चयो सोना असांजे मथां रब वही कई इल्हाम कयो इहा ॻाल्हि त अल्लाह क़ुरान में ॿुधाए थो असां माखीअ जे मथां इल्हाम कयो सूरत जो नालो ई रब माखी रखी छॾियो अल्लाह अल्लाह हुन नाले सूरत में रखो फरमायो असां माखी जे मथे मखन जे मथां इल्हाम कयो ओ बे
बेतन जे गोठ बेचण वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा वा औहा रब्बुका इलन नहली अन तख़वी मिनल जिबाली बुयूता व मिनश शजरी व मिम्मा यारिसून सुम्मा कुली बिकुल्लि समरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फीही शिफ़ाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफ़क्करून। देखो दादा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो पंहिंजा घर ठाहियो जबरन में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी घर में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी वरन में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी कॾहिं कॾहिं मेतलनि जे ॻोठ जे मथां माखी उॾामंदी हूंदी तव्हांजे घर जे मथां उॾामंदी आहे पोइ छा चवंदियूं आहिनि कुराड़ियूं कुराड़ियूं ॿुधायो तव्हां हे अकाल साहब जे तो कुरानी जो अब्बा या माखी उड़ी थी वञे पादर ऊंधो कर त वेही पादर ते वेंदी छा हे मुसलमाननि जा अक़ीदा जैसे असां के रसूल काथे आयो अरे इनके चिटनी थी अब चिटनी थी छा कया चे बाले के भाकुर पा गालायो न दादा केड़ो इलाज क्यों गला बंदी या सीना बंदी या कौम सागी अकीदा न सुधरे चेबाले के भाकुर पार वरी चुंकीअ जे पोयों पाद अरे छोरा अरे माके डंडो करे चली हले काथो जमणा चुपड़ी कर वेठ चुंकीअ जे पोयों टायर जे पोयों छा टंगींदा आहिनि ॻाल्हाए थो न छा जे लाइ नज़र लॻंदी हले साईं ही अकीदा चरिया अल्लाह तो फरमाया सामा की के मथे के चयो छे तो के कोई भी न झली दो हुजूर के तो चवे मोजा साई असा जो अमीरा जो नालो यासूब थोरो छाप सारा असा जो डोटो लगाई तो एकड़ के चवंदो आ वञो वञी करे घर ठाहियो सोना साईं असांखे न पकड़ न पानो न तोशी न करनी रब चप ॾिना हिन ॿिनि चपल सां असां पंहिंजो घर तयार कंदा आहियूं अल्लाह अल्लाह वरी चवे थो साईं हिकिड़ो असांजो टोलो वेंदो जेकॾहिं बेतलनि जे ॻोठ में गुलाब जा गुल न आहिनि त कंबर जे कंहिं बाग में वेंदो गुलाब जे गुल जी रस चूसे अचे रापेल जी चूसे अचे चणनि जी चूसे हितो वञो त ॻाल्हियूं न कयो वञो त रब के ज़ुलूला रब के ज़ुलूला अल्लाह 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 रब जो भाईसा मस्करिया किन्ना बा अल्लाह 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 कंदा वञो मोटो भी अल्लाह जो ज़िक्र कंदा अचो पोइ करे पंहिंजे असां वटि टोलो आहे डॉक्टरनि जो डॉक्टर उनके चेक कराईंदा वेंदा मदीने जे मीर के चवे तो सोना हरे करस जो रंग जुदा जुदा हरे करस जो जायको जुदा जुदा ओ मोजा साईं बाकी की मिठी थींदी रंग हिकु कीअं थींदो हुजूर फरमायो ॿुधो अल्लाह 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 बेतलनि जे ॻोठ वारो हुजूर सां पियो ॻाल्हाए नबी साईं खे पियो हवालो मोजा साईं असांजो अमीर असांखे पढ़ाईंदो छा पढ़ाईंदो तो चवंदो आहे चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला
आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दादा तो जो सुभान अल्लाह। एक दफो साईं एक दफो तुझे मथा दुरूद पढ़ी एक दफो बुधो बुधो ये कहलाओ एक दफो दुरूद पढ़ी शुकारो ॾींदा हो त सोहणा रंग भी हिकु थी पवंदो आहे त माखी भी मिठी थी पवंदी आहे। जॾहिं माखीअ जो मखो हिकु दफ़ो तो हुजूर ते दुरूद पढ़े माखी मिठी अंदाज़ो लगाए कंबर वारो मेतलन जी गोठ में सही अब्दुल हकीम अब्बासी साहब जे जलसे ते अचण वारो जेको माण्हू 100 दफ़ा रोज दुरूद पढ़े उन जो केॾो न शान मथे थींदो। अरे असां दुरूद पढ़ंदा आहियूं अरे असां सलात पढ़ंदा आहियूं चई साईं आसान खां अॻ में न पढ़ंदा असां चवंदा आहियूं असांखे बिलाली बांग खपे ख्याली न खपे। हिकड़ वटि ईरान जी बांग हाणे बि मां सच पई या वरी एॾी ड्रिगी बांग अथव तव्हां भली कंबर घुमी अचो सॼो त बि हलंदी। हा हुनजी हर शइ ड्रिगी आहे 40 12 क़ुर हुननि जो ये जो वञ कलमो त वरी वॾो ड्रिगो अथव 5 जुज़ हिकिड़ी आहे ईरान जी आज़ान ॿियनि वटां इंडिया जी बांग अबा इंडिया जी अल्लाह अकबर पर उलमाए हक उलमाए दो बंद वटा सावट बिलाली बांग हजरत बिलाल मदीने जे मीर जो आशिक हो हुजूर जे नबी मस्जिद जो मुअज्जिन हुयो बांग दीदो हुयो नबी से जे मौजूदगी में साईं जॾहिं दुनिया मां पुरको मटे विया हजरत बिलाल मदीनो छॾे वियो मज़ो न पियो अचे रोअंदे रोअंदे पंहिंजे इलाइक़े में पहुतो माण्हू पिया चवनि बिलाल घणे वक़्त खां बाद में आयो महिरबानी कर असांखे मिठे मोहम्मद वारे ज़माने वारी आज़ान ॿुधो। हज़रत बिलाल पाणियूं त ॻोठ वियो उते 3 महीना पंध में लॻा माण्हुनि चयो बिलाल असांजी दावत खा बिलाल चयो अॼु रात छॾियो सुभाणे सभिनी जी दावत खाईंदुसि। रात गुज़री हज़रत बिलाल खे निंड न पई अचे रोअंदे रोअंदे छो त बिलाल खे समूरो वक़्तु यादि पियो अचे हुज़ूर करे चवंदो बिलाल जीव क़याम न ढलाइल बिलाल पाणी भरे दे मां मोहम्मद वज़ू कंदुसि बिलाल जीव क़याम न ढलाइल बिलाल महिमान आयो उनखे मानी कर साईं मां घोर वञाए कुर्बान वञो मां वटि पैसा कोन्हनि वाह सखी नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी हुजूर फरमाए बिलाल उन पैसा कोन्हनि त कर्ज़ बि खणी मोहम्मद जे महिमान खे मानी खाराए। नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा 5 मिनट तो सब्र अचो 100 दफ़ा मुझे अॻियां घुमिया जाहिल छोरा हजरत बिलाल खे निंड न पई अचे हेॾो हे खोलाए ग़लती मुंहिंजी आहे पर गर्मी बि थिए न तंहिंजे करे बंदि हुजे त छोरा हेॾे अचनि ई न। हाँ मुझे मुख्य ता जो साथ में दोस्त ने बैठा हो अरे नचरी डालिया जो वडे तो हर जलसे दे वडे विच चले बैठो अल्लाह कंदो त रब तो के दुनिया भी चंगी कंदो आखिरत भी आमीन चो डाडा बुधो तवज्जो अल्लाह जो नालो तो ता फलाओ सुठो कुरान जा आशिक आयो नदा अब्दुल जब्बार दा पैसा कोन वराइंदो न मानी भी खादी दव उनके बावजूद भी जलसो ये जम्मियो पियो तंजी माना त तहां जो इश्क हिन कुरान सां है न जेको कुरान जो आशिक आहे सुभान अल्लाह ॾे बुधो अर्ज़ पियो कयो बिलाल खे निंड अची वई रोंदे रोंदे ओ जो ख्वाब में
सदको वञास मिठे मोहम्मद जी ज़ियारत दुख लही मयार मिलस बिलाल जीव के आमिना जलाल यार ये केड़ी ना इंसाफी आ जो असांजो शहर मदीनो छॾे वई बिलाल तो सुबह जी नमाज पढ़ी सामान रखी कुले दे माननो चयो बिलाल काले तो वने दावत को न खादो अल्लाह अल्लाह अब बिलाल चयो यार छॾो मां वञा तो चई काले तो वने ओने भी तो जाते मुझे साईं जो तेरो हलंदे गलबे 6 महीना ॿिया भी लगी आयो मदीने में मुझे साईं के न ॾिसी करे बिलाल जने कलमो पढ़ियो हो बिलाल के हज़रत अबू बकर सिद्दीक़ आजाद करायूं पियो ॾाढी मार ॾींदो हो जीअं जो अचे पियो आखिर मां नीर पिया वञनि हुज़ूर जो ॾिठो अल्लाह अल्लाह पाण फरमायूं बिलाल नरो 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 हाणे कहीं तू काफर जो गुलाम न गुलाम अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुजूर पुरनूर सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी ज़ात जो कसम पांजी चादर सां गोड़ाऊं अल्लाह अल्लाह ओ गोठ में दरवारो आवाज गोठ में को बच्चो रोए अम्मा पाजी चादर सा गोड़ाऊंगे अबो पाजे रुमाल सा वाह मुझा साईं हजरत बिलाल जे अखिन जा गोड़ो उन चादर सा पाऊंगा जो मोहम्मद मुस्तफा वेरे वे फरमाइंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अविउकुस मिन्हु कलीला औ ज़जालैन वरतिल कुरान तरतीला काने करी में ओ खोले नहीं हां जाए सोड़िया सुभान अल्लाह जो मोहब्बत सा जो बिलाल जो मदीने में मोटी आयो उदो ये जी कुंड में बैठो नबी से नजर ना आए कुंड में बैठो मानू भजन आए बिलाल मोहम्मद वारे जमाने वारी आजान तो बुधाए यार मान नहीं सके आशिक जी गाल तो क्या आशिक ता भी आशिक हो ना एकला बिरयानी जा आशिक नंबर 1 हलवे जा आशिक नंबर 3 भंगई चरस जा आशिक हे तई खाइण जा आशिक हे तई कुटिया जा मजनू जान ॾियण वारा मजनू ॿिया तई जान ॾियण वारो हो तो मुझे साईं जो आशिक बिलाल जीअं जो आयो ॿुधो बैठो कुंड मानू भजन आया बिलाल नबी साईं ज़माने वारी आज़ान बुध यार मान नहीं सके बाकी चलियो छो जने मां आज़ानी दोस मुझो साईं ते वेठाऊं दर वही चवंदोस अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह तो मोहम्मद अल्लाह जो रसूल सबरी के जवाब नहीं मुझे मौला अली जा बचना ओ नबी जा नवासा हसन हुसैन अम्मा फातिमा जे जिगर जा टुकड़ा शहजादा रोणंदा ओ चाचा बिलाल नानो मोहम्मद दुनिया छड़े नाने का बाद तू भी हलो असा जी अमर भी आने फौत थी वही 6 महीना जा बाब नाना का बाद
अतना ने मोहम्मद वारे जमाने वारी आजान बुधा अल्लाह अल्लाह वारे वा यार बिलालो जे दो सबनी के जवाब दिनो इनके जवाब कियो नो आखिर सान संदोस बिठो मोहम्मद ने चपते चुमियो दी दो आखिर सान संदोस मुझो साई इनके कुलंदे खली घुमाई दो आखिर सान संदोस नबी से ने के सिंगदा साहबा का चलिया रसूल अल्लाह सही तवा बच्चन के चुमियो दरियो दो अली के बच्चन के चांसे पूछो दो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाइंदा है रैहानु फिल जन्नह पूरे जन्नत जा गुल दो ओ मुझे बचो तो हवा गुलाब जा गुल सुनो हवा के गुलाब दे गुल में खुशबू दिया वा मोहम्मद मुस्तफा हसनो से लगे सिंह दो बाकी में जन्नत की खुशबू दिया दादा दादा सुभान अल्लाह सब बिली के जवाब ने हिरन के किए ने नानी मोहम्मद वाले जमाने वाली आजान बुधा बिलाल चलो मिंबर से बुधो बुधो अल्लाह अकबर अल्लाह अकबर बिलाल जो आवाज मदीने जे घर घर में पहुंचंदो हो मानू भजदा आया बिलाल हां बुधो बुधो मानू घर में निकता वडा मानू बाग छड़े भजदा या बिलाल आयो आ तो मोहम्मद भी आयो हुंदो हजरत बिलाल जने अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह ते पोतो हजरत बिलाल बेहोश थी करे किरी पियो इने के चेबो आशिक रसूल हुजूर सा प्यार क्यों तो सहाबा वडा आशिक खुदा जी जात जो कसम अइया बे नंढड़े के आशिक जो मा तो के वाक्यो बुधाया हजरत बिलाल बाहर निकतो काफरन जा बार रांद पिया कर जी असारा ए छोरा ने सुदा ना पर इधर को पाजी ता कर और ये बजेड़े हिले जो निकले छोरे सबरे के गल क्यों थोड़ो सरलो कर अरे हिले जो सबरे के गडो करे मता के बुधाए त बिलाल बांग की रीदो काफर जो बार अबू महजूर उन जो नालो गडो करे हजरत बिलाल बांग लीदो हजरत बिलाल लिसन बुधो साईं जो निकता हजरत बिलाल रोए पान फरमायो बिलाल जियो के आमना जालाल चौधरो साईं काफरन जा बार मुजा बेचारा ता कदन और सोदा रे भी दान एकरो छोकरो तो जे अड़िया चो बांग लिया बुधो तो बिलाल किंदो से बिया खिलन पान फरमा कर दिन साईं बिलाल पान फरमा वट 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 हजरत बिलाल चयो मां पोया लगो मान भजी वया पर मुखे हथ अची वयो जेको रोज सबनी जी अगवानी कंदो हो थोरो तां भी त ॻाल्हाए तां भी त मुंहिंजो साथ ॾियो पकड़िया साईं हे तई सबनी जे अगवान हे तई हरकत सॼी हिन जी साईं फरमाए हे इहो करे साईं मथों पंहिंजो हथ मुबारक मथे ते रखे पुट ॿुधाए त बिलाल बांग कीअं ॾींदो आहे मुंहिंजो बिलाल बांग कीअं ॾींदो दीदी ॾाढे ॾाढे अल्लाह अकबर अल्लाह अकबर थोरो ॾाढे ॾाढे अल्लाह अकबर 4 दफा थोरो ॾाढे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ॿ दफा थोरो ॾाढे चो अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह वो बिया जेके छोरा न भजदा बिया इन छोकरे जे पी के ॿुधाई पुट बिलाल जा वेचारा कढंदो हो हाणे बिलाल पकड़े वियो तसी मोहम्मद रसूलुल्लाह यहूदी चवंदा हा तो मोहम्मद बिन अब्दुल्ला तो रसूल नहीं मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब आही अबू तालिब जो भाटो आही अली जो सौट हसन हुसैन जो नानो आ फातिमा जो अबू आ हफ्सा खदीजा आशा जो घोट पर तो रसूल नहीं माना इंसानियत जा इकरारी आ इंसानियत जा बुधो बुधो इंसानियत जा ऐं रिसालत जा इनकार तू बशर आहे रसूल नहीं मञूं था
तू बशर आहे रसूल न है अजो कावरी आशिक है रिसालत के मञनि था नबी से रसूल आहे पर बशर ना ॾियण था ॻाल्हायो न मसलो तो समझो न कुछ मसलो तो समझो न मदीने जा मक्के जा माण्हू चवंदा हा त मोहम्मद बशर आहे रसूल न है जने त हिन कुरान में मोहम्मद जी बशरियत भी आ त रिसालत भी कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया हल कुन्तु इल्ला बशरर रसूला हेदा मोहम्मद मुस्तफा जी रिसालत फरमाइता मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो रिसालत जो बयान भी कुरान में बशर जो बयान भी कुरान में मक्के जा मुशरिक बशर मनी दागा रसूल मदीने जा यहूदी बशर मनी दागा रसूल ए यहूदी जो बार ओनो सामो बीबी जो हुजूर फरमाया ॾाढा ॿुधो ॾिसे पियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह खां बाद में अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह बिजी पूछवे अपो बीठो मोहम्मद रसूल नहीं इंसान आए नबी से फरमाया यार दादा त चोन जे अशहदु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह तू जो दादा सुभान अल्लाह बदफा हय्या अल सलाह बदफा हय्या अल फलाह बदफा अल्लाहु अकबर बदफा ला इलाहा इल्लल्लाह हिक दफ़ो साईं जो हथ मुबारक मथे ते पयो अथस सुभान अल्लाह वाले वाह वाले अबू मज़ूर तुझा भाग साईं जो हथ मथे रे रे सुरी दावर दे एले तो के मतलब बरकत थी वने मां भी वली हुआ है ये मथे दे हे ले ले ये मथे दे साईं फरमाइश बुध अब तो मुझे बिलाल जा बेचारा न कर दो नकल तो कर मुझे बिलाल जा बेचारा नकल तो बुधो चई साईं मां नबी तुस सुभान अल्लाह ना समझे न तो पर मैं वन मुझे बिलाल जा बेचारा नकल तो कर वन पड़ चई साईं मां नबी तुस हेरे ने मुने मां नबी तुस अबू महजूरो नालो आ पी होडो बीठो आ भजदो आयो वाह अबू महजूरा गल तू मुझो पुट्रा पुट दो चवेस मां तुझो नाया मां हिन साईं जो आया पी दो चवेसल हुजूर फरमाया पुट वञो अबू सईद अते मुझे बिलाल जा बेचारा न कणंदो कर अल्लाह अल्लाह नबी साईं के तो चवे मुझा साईं मां घोर वञा है कुर्बान वञा हाणे अपेले कोन भी दुसो सॼी जिंदगी तुझो गुलाम थी करे रहंदो मां वाह मुझा मोहम्मद तुझो हथ कमाल वारो तुझो जमाल आला तुझो कमाल आला तुझो अखलाक आला तुझो हुस्न आला तुझो चेहरो आला तुझी लोआ मुबारक आला चेहरो मथे दो करो कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा वलनुवल्लियन्नक क़िबलतन तरवाहा मोहम्मद मुस्तफा चेहरो मथे करो रब क़िबलो मटाए ॾिनो वाह मोहम्मद मुस्तफा तुझो हथ मुबारक इशारो दो करो इक़्तरबत अस्साअत वंशक्कल क़मर इशारो करो चंद्र बात थी पयो वाह मोहम्मद तुझो हथ आला तुझो चेहरो आला तुझी ज़बान आला तुझो अखियूं आला ओ मुझा साईं तुझो मक्को आला तुझो मदीनो आला तुझो अबू बकर आला तुझो उमर आला तुझो उस्मान आला तुझो अली आला तुझो हसन आला तुझो हुसैन आला तुझो न्याणियों आला तुझो बीबू आला
तुझो शान आला। रब फरमाए वरफाना 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 लक जिक्रक। अल्लाह फरमाए मुझा मोहम्मद असा तुझो जिक्र बुलंद कयो जाते मुझो नालो आते मोहम्मद तुझो नालो। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा। हेॾा वार थी वियसि अबू महज़ूर जा कहे चयो अबू महज़ूर वार त कूड़ा चई मां वार न कूड़ाईंदुसि मुंहिंजा असली वार। असली की है असली कीअं चले जले मां नंढड़ो हुयुसि न बिलाल जा वेचारा पियो कढा न वो बिलाल पकड़े मोहम्मद करीम ने वठी आयो। वो मिठे मोहम्मद पंहिंजो हथ मुबारक हिन मुंहिंजे मथे ते रखी सॼी मां बिलाल वारी बांग ॿुधाई हुई मांसि। मोहम्मद जो हथ मुंहिंजे मथे ते पियो हो मुंहिंजे ज़बान मां मुंहिंजे मिठे मोहम्मद बचपन में मुंहिंजी आज़ान ॿुधी। उन ॾींहं खां वठी मोहम्मद सां नीह जो नातो लॻायो। थोरो ॾाढा अॼु ॾींहं ताईं इन्हनि वारनि खे हथ ई न लाथो त जिन वारनि खे मिठे मोहम्मद जा हथड़ा लॻा उन्हनि खे मां कीअं कटाया। दोस्तो इन खे चइबो आहे आशिक़ रसूल। हज़रत बिलाल नबी साईं जे अॻियां इहा जेका हाणे पढ़ी थी वञे उन न कई। वॾो आशिक़ मदीने जे मीर जो बिलाल हो, सहाबा हा, अबू बकर हो, उमर हो, उस्मान हो, अली हो। अॼु वाइदो कयो त मिठे मोहम्मद जे मथां रोज़ 100 दफ़ा दुरूद पढ़ंदासीं। अॼु वाइदो कयो पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। अॼु वाइदो कयो न्याणियुनि खे बि क़ुरान पढ़ाईंदासीं। अॼु वाइदो कयो त रमज़ान शरीफ़ जे लाइ अॼु खां वठी रमज़ान जी तयारी कंदासीं। ख़ुदा जो कसम अचे वतो ज़िंदगीअ में रमज़ान। जॾहिं रमज़ान खां हिकु ॿ ॾींहं अॻु में मुंहिंजो साईं चढ़िया मिंबर ते, हीअ मिंबर ते पहिरें ॾाके ते ॾाको रखियो फरमाए आमीन, वरी ॿिए ॾाके ते ॾाको रखियो फरमाए आमीन, वरी टे ॾाके ते ॾाको रखियो फरमाए आमीन। साहबा जॾहिं मुंहिंजो साईं वाइज़ो करे लॻी आयो साहबा जो या रसूल अल्लाह अॼु तव्हां ॾाकनि ते नवां नवां लफ़्ज़ चवंदा वयो असां ज़िंदगी में न ॿुधासीं। हुज़ूर फरमायो जॾहिं पुट मां पहिरें ॾाके ते ॾाको रखियो जिब्रील आयो चई साईं मांखे अल्लाह मोकिलियो मुंहिंजे मोहम्मद खे चओ हुन माण्हूअ खां मां अल्लाह बेज़ार हुन माण्हूअ खे मां रब पंहिंजे रहमत खां कढे छॾियो जंहिंजे ज़िंदगीअ में जंहिं मजलिस में जंहिं कचहरीअ में तो मोहम्मद मुस्तफा जो नाम नामी इस्म गिरामी खयो वञे ऐं तुंहिंजे मथां दुरूद न पढ़े रब तो फरमा मां बेज़ार जिब्रील जो से मां भी बेज़ार आए हुज़ूर फरमा मां भी चवां आमीन मां भी न भागे का बेज़ार। वरी तेरे में डाके ते मां डाको रखियो वरी जिब्रील आयो साईं अल्लाह तो उन माण्हूअ खे मां पंहिंजी रहमत खां कढो जंहिंजे ज़िंदगी में अबो भी जहिड़ो हुजे अम्मा भी जहिड़ी हुजे वो भी पंहिंजे अबे अम्मा जो अदब न करो अबे अम्मा जी ख़िदमत न करो वो माण्हू अल्लाह जी रहमत खां परे हुजे। जिब्रील जो से मां भी बेज़ार हुज़ूर फरमायो मां भी चवां आमीन जो अबो जहिड़ो अथसि अम्मा जहिड़ी अथसि मां जी ख़िदमत न थो करे जन्नत न थो कढे भले जॾहिं टे ॾाके ते कदम रखियो वरी जिब्रील आयो सोना वो माण्हू भी अल्लाह जी रहमत खां कटियल जंहिंजे ज़िंदगीअ में रमज़ान जी हलो वञो ऐं न पंहिंजी बख़्शिश न कराई रमज़ान जो क़दुरु न कई रब फरमा पंहिंजी रहमत खां कटियो मांसि। जिब्रील जो साईं मां भी बेज़ार हुज़ूर चयो मां भी चवां आमीन भले तने भागो अल्लाह जी रहमत खां कटियल हुजे मां मोहम्मद भी बेज़ार ओ मुसलमानों कलमे वारो अचे वठो रमज़ान चो इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं। रोज़ा रखाईंदो भी रखाईंदो रखाईंदो अल्लाह बरकत करे अल्लाह बरकत करे। अल्लाह तो ये क़यामत वारे ॾींहुं ये तो जा रोज़ा कब्र में बल्ब वांगुरु ॿरंदा
रोज़ा रोज़ो एड़ी इबादत जो रोज़े जो सवाब वो निमात जो सवाब मलाइका ॾींदा मलाइका लिखंदा ज़कात जो सवाब मलाइका ॾींदा हज जो सवाब मलाइका ॾींदा यानी रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे न शाम जे टाइम ते मलाइका कलम खणी लिखंदा आहिनि फरमाईंदो छॾे ॾियो तव्हां न लिखो हिन रोज़े जे सवाब जी हद ई कान्हे इन जो बदिलो ख़ुद मां अल्लाह पाण आहे अल्लाह बदिलो आहे पाण अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं और रोज़ा खोलाईंदासीं बि घोट वारो ने ताल बजे के रखण रहन था न साईं जे मदरसे में रोज़ा खोलायो फरमाए हिकड़े पानी जे ढुक सां कंहिंखे रोज़ो छोड़ाई या खीर जे ढुक सां रखाई या खारक जे गड़ीअ सां कंहिंखे छोड़ाई फरमाए सवाब एॾो अथसि ॼण सॼी मुहम्मद जी उम्मत खे रोज़ो छोड़ायो शाम जे टाइम ते मानी खणी कुंड में त न वेंदो न मैं अपने घरू आंदी छोड़ाए अज वायदो कयो त इंशाअल्लाह रमजान जो कदर कंदासीं मां जो कुछ अल्लाह कबूल मकबूल मंजूर फरमाए अल्लाह साईं अब्दुल हकीम साहब जी इन मदरसे के ता क़यामत आबाद फरमाए अल्लाह ताला उन्हनि बचन के जेके कुरान जा हाफिज थियन अल्लाह उनके मजीद तरक्की फरमाए आलिम भी बनाए जिंदगी बाकी वेही रहो हिकड़ो नात ख़ुवान मूंसां गॾु आहे हिकड़ी नात चवंदो चोट जी इन जी खिदमत